क़बर में पहिरें नंबर ते सुवाल थींदो, मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? मुनकर नकीर फरिश्ता आहिनि क़बर में, ॾोहीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद, नीरियूं ऐं सायूं उन्हनि जूं अखियूं, लोही गुर्ज़ उन्हनि जे हथनि में, क़बर में अचंदा। पहिरें नंबर ते सुवाल था कनि, मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेको 5 दफ़ा रब जे सॾ ते मस्जिद में न आयो, न मोबाइल छॾियईं, न कचहरी छॾियईं, न रांदि छॾियईं, इहो क़बर में चवंदो त रबी अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह आहे? बेनिमाज़ी जवाब कोन ॾेई सघंदो। भली 100 दफ़ा मां तव्हांखे भेरो ॼाणायां त इन सुवाल जो जवाब ई ॾियो, ईअं न थींदो। निमाज़ पढ़ंदो इंशाअल्लाह जवाब ॾेई, इंशाअल्लाह निमाज़ी अक़ीदो सही हूंदुसि। क़बर में फ़रिश्तनि खे चवंदो, मां ज़िंदगी में पंहिंजे रब खे न विसारियो, जॾहिं बि रब जो सॾु थींदो आहे, खे ओताक खे, घर खे, कचहरी खे छॾे मां रब जे दर ते मस्जिद में पहुचंदो हुउसि, चवंदो रबी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह आहे, मां पंहिंजे रब खे हिते कीअं विसारींदुसि? ॿिए नंबर ते सुवाल थींदो, वमन नबीयुक, तुंहिंजो नबी केरु आहे? हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंखे नबी साईं जी सुन्नत वणे ई नथी, जेको सुबुह ऐं शाम नबी साईं जे सुन्नत खे ज़िबे पियो करे, इहो कीअं क़बर में चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह आहे? चवंदो ला आदरी, मूंखे काई ख़बर। जेको नबी साईं जी सुन्नत खे ज़िबे थो करे, क़बर में जवाब न ॾेई सघंदो। काड़ान जेके अॼु वाइदो कनि त नबी साईं जे सुन्नतुनि खे ज़िंदा कंदासीं। हिकिड़ी सुन्नत रुगो तयामन वारी, माना सॼे पासे सां शुरूआत, मानी खाओ त सॼे हथ सां, पाणी पियो त सॼे हथ सां, जुती पायो त पहिरियों सॼो पेर, जुतीअ में पोइ खॿो पेर, कमीज़ पायो त पहिरियों सॼी बाह पोइ खॿी बाह, सलवार पायो त पहिरियों सॼो पाचो पोइ खॿो पाचो, मस्जिद में दाख़िल थियो, मदरसे में दाख़िल थियो, घर में दाख़िल थियो, उताक में दाख़िल थियो, पहिरियों सॼो पेर पोइ खॿो पेर, बैतुल खला में वाशरूम में वञो त पहिरियों खॿो पेर पोइ सॼो पेर, ॿाहिरि निकिरो, घर खां, मस्जिद खां, मदरसे खां ॿाहिरि था निकिरो त पहिरियों खॿो पेर ॿाहिरि कढो पोइ सॼो पेर, जुती लाहियो था त पहिरियों खॿो पेर जुती मां कढो पोइ सॼो पेर, कमीज़ लाहियो था त पहिरियों खॿी बाह कढो पोइ सॼी बाह, सलवार तव्हां लाहियो था त पहिरियों खॿो पाचो पोइ सॼो पाचो, बाथरूम मां ॿाहिरि था निकिरो त पहिरियों सॼो पेर ॿाहिरि कढो पोइ खॿो पेर। रुगो इन हिकिड़ी सुन्नत खे असां ज़िंदा कयूं त रोज़ानो केतिरियूं सुन्नतूं ज़िंदा थी, ऐं हाणे केतिरियूं सुन्नतुनि खे ज़िबे था कयूं। अॻे हफ़्ते में असांजो प्रोग्राम हुयो बदीन, मौलवी सां समो बि हुजे, मानी ते वेठासीं, हिकु जमायती हुयो, मानी असां सां गॾु खाधई, वरी पाणी जो पीतई त खॿे हथ सां, हिकिड़ी साई मौलवी ईसा जी तव्हांखे ख़बर आहे, मौलवी ईसा चयो 40 साल थिया आहिनि हिन बेईमान खे मां ॾिठो आहे मौलवियुनि सां गॾु थो मानी खाए, हर जलसे अचे तो मानी मौलवियुनि सां गॾु थो खाए, ऐं हिनखे अञा ताईं पाणी पीअण जो तरीक़ो न आयो। मौलवी साहब त जज़्बात में हो, मां हुनखे चयो ख़बरदार मथां जवाबु ॾियो, आलम खे बर्बाद थी वेंदे, सच थो चए। बाबा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे की न? सॼी ज़िंदगी असांजा वाइज़ ॿुधूं ऐं अञा ताईं वेहनि बि आॾो, नबी साईं जी सुन्नत हुनजे चेहरे ते न हुजे, ॾुख जी ॻाल्हि। नबी साईं खे हर जाइ ते उम्मत याद, का जाइ का दुआ हुई जंहिंमें उम्मत खे विसारे हुजे, हर जाइ ते नबी साईं खे पंहिंजी उम्मत याद, ऐं असां हर जाइ ते पंहिंजे नबी खे विसारियो आहे। मां तव्हां खां पुछां थो, जंहिं वक़्त में सेलून ते ॾाढी कुड़ाईंदा आहियूं, उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो? मोबाइल ते ड्रामा फिल्मूं पढ़ायूं मायूं ॾिसंदा आहियूं, उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो? व्याज खाईंदा आहियूं, रिश्वत गारियूं ॾींदा आहियूं, नबी साईं यादि हूंदो? ज़ुल्म कंदा आहियूं, नबी साईं यादि हूंदो?
असां हर जाइ ते नबी से के विसारे छॾियो आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहो क़बर में कीअं चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह आहे? इहो क़बर में चवंदो ला अदरी, मूंखे काई ख़बर कान्हे का। पर इंशाअल्लाह जेको नबी साईं जी हर सुन्नत खे हर अदा खे ज़िंदा कंदो, फरिश्ता चवंदसि मन नबी का तुंहिंजो नबी केरु आहे? त जवाब में चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे नबी खे न विसारियो आहे, हाणे मां पंहिंजे नबी खे कीअं विसारींदुसि? नबी मोहम्मद रसूलुल्लाह, मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह। टे नंबर ते फरिश्ता सवाल कंदसि वमा दीनुका, तुंहिंजो दीन छा आहे? हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंखे नबी साईं जो दीन वणे ई कोन, ये असांजे तबलीग जमात वारा हर नमाज खां बाद उथी बीहंदा भाई, बकाया नमाज के बाद 5 मिनट बैठो, दीन और ईमान की बात होगी। पर अफसोस असां मुसलमानन ते उते 3 कलाक मोबाइल ते वेठा हूं, हिते 5 मिनट नबी से जे दीन जी ॻाल्हि नथा ॿुधनि। उ दरवाज़े ते बीठा आहिनि तबलीग जमात वारा, पुट खे चऊं त बाबा खे वठी आ त दीन जी ॻाल्हि कयोसीं। नंढड़ो वियो पीउ खे चई बाबा हू तबलीगी आया आहिनि, दरवाज़े ते बीठा आहिनि, चवंदा असां दीन जी ॻाल्हि कंदासीं। त पीउ चयनि हिननि खे चओ त वञी इंडिया वारनि खे तबलीग, वञी अमेरिकन खे तबलीग, मां हिननि कंजरनि जी ॻाल्हि खे न छॾींदुसि, उते तबसरा पियो ॿुधे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहो क़बर में चवंदो त मुंहिंजो दीन इस्लाम आहे? शुक्र कजो अॼु वेठा हो हिते, अल्हम्दुलिल्लाह दीन सम्झण जे लाइ वेठा हो, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ आया हो। इंशाअल्लाह इन जो फ़ाइदो थींदो, मथां तव्हां सम्झो त अॼु आयो वियासीं, इंशाअल्लाह फ़ाइदो थींदो। इन जो नतीजो अॻिते मिलंदो, जीअं हाली त हर खाईंदो आहे, कीन कल्टीवेटर लेवल ॿिज, हाणे वरी ॿिज सां गॾु चवनि था त DAP बि छॾो, भाण दवाऊं, नतीजे जी ख़बर पए थी? नतीजे जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं फसल तैयार थी अचे घर पहुचे। ही जेके तव्हां असां नेकियूं कयूं था, ही नमाज़ टूटी फूटी, क़ुरान मजीद जो दौर, ही 15 लख हज ते ख़र्च पिया कयूं, ही ख़ैर ख़ैरातूं, ही वाइज़, ही जलसा, इंशाअल्लाह इन्हनि जे नतीजे जी उन वक़्त में ख़बर पवंदी जॾहिं अखियूं बंदि थींदियूं, अकेलो असांखे क़बर में सुम्हारे ईंदा, इंशाअल्लाह पोइ उते हिन वेहण जो तव्हां असांखे फ़ाइदो महसूस थींदो। दीन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा कयो, आलम जेके ॻाल्हियूं चवनि हक़ सच चवनि, भली कोड़ो लॻे त न बि दिलि में न कंदा।